सजी सिंध जे ठकराठे में बाशूर जो दिहाड़ो इंतहाई अक़ीदती एहतराम सां मल्हायो वियो। मातमी जुलूस बरामद करे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश कई वई। वधीक तफ़सील मजीद महर जी हिन रिपोर्ट में। चमूरे मुल्क जिया नवासाए रसूल शहीद हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं उन जे जान निसारनि खे ठिकराठो में भी भेटा पेश करण लाइ मातमी जुलूस कढिया विया। मातमी जुलूस में अज़ादारनि पारां ज़नी करे शोहदाए करबला के भेटा पेश कई वई ऐं आयल अज़ादारनि ॻाल्हाईंदे चयो त मारमल हराम जो इमाम हुसैन जी लाज़वाल क़ुर्बानी ऐं उन्हनि जे साथियुनि जी लाज़वाल क़ुर्बानी दर्स ॾिए थो अमुन ऐं भाईचारे जो जुलूस जेको आहे इमाम हुसैन जो आहे कंहिं बि फिके जे ख़िलाफ़ न आहे। आज़ादारी जारी ऐं सारी आहे जो पुरमुन जुलूस आहे जेको अॼु 10 मुहर्रम जो शाह मोहम्मद ज़वार खां निकितो, जेको असांजो हाणे शरीफ़ गॾाणी वटि मजलिस थींदी चौक खां बरामद थी आहे। इहो वेंदो लतीफ़ इमाम बारगाह ठिकराठो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम के बुख प्यासो कटियो वियो हुयो, उनखे शहीद कयो हुयो। उनखे पोसो ॾियण जे लाइ आज़ादार काफ़ी दूर दूर खां आयल आहिनि ऐं आज़ादारनि खे जज़ाकल्ला उन्हनि खे अल्लाह साईं रोज़ी रिज़्क़ में बरकत। ही मोमिन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम के पुरसो ऐं सलाम पेश करण लाइ पंहिंजो अक़ीदो एहतराम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जुलूस में शरीक थी करे 10 मुहर्रम हराम जे हवाले सां आज़ादारी सीना ज़नी मुख़्तलिफ़ क़िस्म जा इमाम हुसैन अलैहिस्सलाम लाइ क़ुर्बानियूं ॾींदा आहिनि। ऐं पुलिस नफ़री तां तक़रीबन 20 खां 25 जवान आहिनि। सिक्योरिटी हिते ठिकाटे में बि लॻियल आहे, रूपर में बि लॻियल आहे, जिते जिते मजलिस आहे जुलूस आहिनि उते जेको आहे सिक्योरिटी लॻियल आहे। जुलूस में शरीक मोमिनीन जो चवणु हो त हर साल जिया हिन साल भी शोहदाए करबला के भेटा पेश करे आहियूं। जुलूस जी सिक्योरिटी तमामु सख़्त कई वई हुई ऐं जुलूस में हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद रहियूं। कैमरामैन अली गौहर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़।